अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी ख़ूबसूरत वीडियो गिनी आवाज़ जे सामने हाज़िर थियासीं था। जेके अॻिले वक़्त में जेके बैत जेके ॻाया वेंदा हुआ कचारियूं ॿियूं में ऐं महफ़िल थींदी हुई, उन जो जेको अॼु अॻिलो कल्चर जेको उहो गिनी आवाज़ जे सामने 4-5 खां लफ़्ज़ ख़ूबसूरत गिनी आयासीं त ऐं बैत जेको इहो ग़मी जो ऐं ख़ुशी जो हर तरह में ॻणिजो वञे थो, विछोड़े जो। त अॼु सुणूं था। ऐं अॻिले वक़्त में जेके टाइप थियो या मोबाइल इहो कोन हूंदो हो, तॾहिं कचहरियूं जिथे लॻंदियूं हुयूं तॾहिं नड़ ऐं बैत बि ॻाया वेंदा हुआ। अचो अॼु सुणूं था ख़ूबसूरत लाजवाब वीडियो। त वीडियो खे ज़रूरु ॾिसी ऐं कमेंट में ॾसजा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजा, ऐं दोस्तनि तक ज़रूरु शेयर कजा। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, अचो त ॾिसूं था वीडियो खे। जा मुझे ही में हुटकी कान मुकी मुझे मारूर न हुई चिट्ठी जी चुटकी बकरता मुझे अबाने जा या शागुन में छुटकी जेटा घर न बास या मुझा लाखीणा लुटकी संखारण जो सावण चे हुई वञी गूंदर जी घुटकी गूंदर जी अॼु गुटकी वॾी रहिजी वई मुंहिंजे हिन रूह में पुनल मारू मोकिलियो ते उठिया ताऊं छॾियो राति विच में ते आतण राति झेकियाऊं गोर बंद उठ न जाए ते टोर टुकियाऊं कोॾा त मुंहिंजे कवाटनि में हुआ जादुन से बढ़ियाऊं बिनी रात बंभोर में मूंखे वञी छोरी करे वञी छॾियऊं। पोइ चढ़ंदे अॼु चऊं वञी संग टुटो मुंहिंजो हिनी थधियूं म्यामर असांजे देह में असां ॿ टे थोक सुॼन हिकिड़ो मौत ॿियो विछोड़ो टाॾी हाणी ॿिया लॾो दूर वञनि गुड़ घास मिठियूं गांगेलूं अॼु पहिरूं छाल बचन ख़बर मुंहिंजे अबाणे जा अॼु मूं मथे पिया ही अॼु छणनि पोइ मुंहिंजे मथे अॼु वरनि हो मूं ते वॾियूं वेस ॻाल्हिया जेका गा तूं है गुलाली तूं वाता छॾ भाई अॼु असां अचण जो को भरोसो भाई हुनी त मूंखे विसारे छॾी वञी मूंखे उकंड खई अजाई इहे राॼियो पैदा पोइ हर हर थींदी गंगा हलकाई पोइ वञी दर वञण मुंहिंजे दोस्त जे